नाज़रीन, मक़सूद रिंद में मरहूम मोहम्मद लुकमान रिंद जी होटल में सकाफ़ती सुगड़ कचहरी की तकरीब थी, जंहिंमें मशहूर सुगड़न ॾोर बेत गुजारतूं ॾेई महफ़िल के चार चंड लगाए छॾिया। उन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंद जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां मौजूद आहियूं मक़सूद रिंद में मोहम्मद लुकमान होटल ते, जिते अॼु महबूब नेटवर्क तरफ़ां जेको आहे सो हिकु सुगड़नि जी कचहरी मचाई वई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं महबूब तियारनि जा, ऐं जेके असांजी सुगड़ कचहरी खे कवर करे रहिया आहिनि, ऐं असां हिननि जा थोराइता आहियूं, ऐं असां हिननि जा थोराइता आहियूं ऐं थोरा हिननि जा मञींदा रहंदासीं, छो जो हीअ असांजी कचहरी भरे ऐं महबूब टीवी ते हलाईंदा ऐं सिंध सकाफ़त जो ॾियारो असां भरपूर मल्हाईंदासीं ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। सदा वसन जूं सिंध में सर्च सदाऊं लतीफ़ जूं, सरो सहना लतीफ़ जो सिंधड़ी सिफ़त सदाऊं लतीफ़ जूं, बसनत बाग बहार जियां थदरियूं छाऊं लतीफ़ जूं, गूंजन गीत हमेशा सिंध में विर्द वफ़ाऊं लतीफ़ जूं, दर्शन भरियूं दो चवे आन लुत्फ़ रज़ाऊं लतीफ़ जूं। अॼु असां महबूब टीवी ते एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, सुगड़ कचहरी करे रहिया आहियूं, तमामु थोराता आहियूं। असां अॼु हिते मक़सूद शहर में लाहौती मोहम्मद लुकमान जे होटल ते सुगड़ कचहरी में वेठा आहियूं। असांजा दोस्त सुगड़ वेठा आहिनि। इहो महबूब टीवी वारनि जेको आहे सो ही प्रोग्राम में शामिल आहिनि असां सां, उन्हनि जो तावन आहे, उन्हनि जी महिरबानी आहे। ही प्रोग्राम जेको आहे सो सकाफ़ती प्रोग्राम असां वॾे धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। ही सिंध सकाफ़त प्रोग्राम आहे असांजो। ही जेको आहे सो ईअं सम्झो त असांजो ही हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। ॾियारो जेको आहे सकाफ़ती ॾियारे सां जे हवाले सां ही मक़सूद रिंद में लाहौती लुकमान जे होटल ते असीं भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। महबूब टीवी वारनि जी महिरबानी आहे, असां सां तावन आहे, असांजो हुननि सां तावन आहे। ही ॾियारो भरपूर नमूने सां ही मल्हायूं पिया, इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। असां लाहौती लुकमान होटल ते वेठा आहियूं, सुगड़नि जी कचहरी आहे, उते जेको असां भरपूर सां मल्हायूं सकाफ़ती ॾिणो आहे सिंध जो। नाज़रीन, तव्हां इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इन्हनि जो इहो चवणु आहे त असां जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो जेको सो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं, जिते ॻोठनि ऐं घर झंगनि में असां जेको आहे सो सुगड़ कचहरियूं हिन हवाले सां जेको 5 तारीख़ ते कराईंदासीं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद।